इल्म फ़लक जी रोशनी में इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त इलाइक़नि जूं रोयतूं अलॻि अलॻि थी सघनि थियूं। जेको माण्हू जंहिं इलाइक़े में रहे थो हुन जे लाइ उन इलाइक़े जी रोयत मोतबर आहे। शरीयत जो ऐं हिकिड़ो क़ाइदो बि आहे त शरीयत युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, आसानी चाहे थी माण्हुनि जे लाइ। त जेके इलाइक़े जा माण्हू जंहिंजी ईद उल अज़हा कंदा उन ॾींहुं जेके आहिनि आम माण्हू बि जेका उन जेको ईद उल अज़हा मल्हाइनि। अॻियो सवाल शेख ख़ालिद साहब खां आहे। शेख साहब, जिद्दे खां अब्दुल अज़ीज़ जमाली साहब पुछनि था त पाकिस्तान में रहंदड़ शख़्स जेकॾहिं को सऊदी अरब जे हिसाब सां रोज़ो रखणु चाहे थो त उहो कीअं, यानी चंड सऊदी अरब में ॾिसे थो ऐं रोज़ो पाकिस्तान में रखे थो। अहिड़ी तरह सां रोज़ो रखी वरी कंहिं ॿिए अहिड़े मुल्क ॾे सफ़र करे थो जंहिंमें हिकु तारीख़ अॻिते या पोइते आहे, त उन माण्हू बाबति छा हुकुम आहे? छो त जेकॾहिं अॻिते हुजण जी सूरत आहे त पोइ उन में 28 29 रोज़ा थियनि था, ऐं जेकॾहिं पोइते हुजण जी तारीख़ में त पोइ 31 रोज़ा थींदा। त उन माण्हू जे लाइ छा हुकुम आहे जेको हिकु मुल्क जे अंदरि चंड ॾिसी करे वरी ॿिए अहिड़े मुल्क ॾे सफ़र करे थो जंहिंजी जेका तारीख़ उहा हिकु ॾींहुं अॻिते या पोइते आहे? जज़ाकुमुल्लाह ख़ैर। जीअं त पहिरियों हिसो आहे सुवाल जो, त मिसाल जे तौर ते को बि पाकिस्तान में रहण वारो शख़्स सऊदिया जी रोयत यानी चंड ॾिसी करे पोइ उन जे मुताबिक़ किथे रोज़ो रखी सघे थो या न, इहो अहले इल्म जे दरमियान इख़्तिलाफ़ी मसइलो आहे काफ़ी, ऐं ज़माने क़दीम खां पुराणे ज़माने खां हली रहियो आहे। त इन हवाले सां उलमा बुनियादी तौर ते 2 नसीहतूं कयूं आहिनि, उहे हर मुस्लमान खे उनखे पंहिंजे साम्हूं रखणु खपे। पहिरीं नसीहत इहा कई आहे त इल्म फ़लक जी रोशनी में इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त इलाइक़नि जूं रोयतूं अलॻि अलॻि थी सघनि थियूं। छो जो जीअं ॾींहं जो वक़्तु आहे त मिसाल जे तौर ते असां वटि जेका फजर जी निमाज़ जो वक़्तु आहे, सऊदिया में असां ॾिसूं त फजर जी निमाज़ जो उहो वक़्तु न हूंदो आहे, यानी कि 2 कलाक जो फ़र्क़ु आहे तक़रीबन। इन तरह थोरो परते वञूं था त उहो 8 कलाकनि जो बि फ़र्क़ु पइजी वञे थो। त अहले इल्म जो इहो चवणु आहे त चंड जो मतिलबु अलॻि अलॻि थियणु, इहो फ़ल्कियात जी रोशनी में इहो साबित शुदा शइ आहे। इन ॻाल्हि खे असांखे तस्लीम करणु खपे, इन जो केरु इनकार बि कोन थो करे। इनकार इख़्तिलाफ़ उलमा जो छा में आहे त छा ही अलॻि अलॻि मतिलबु हुजण जे इन जो को एतबार आहे, या किथे बि चंड नज़र अची वञे त सभु मुस्लमान रोज़ो रखी वठनि, हिन शइ में इख़्तिलाफ़ आहे। त छा इहो जेको इख़्तिलाफ़ मतिलबु आहे इन जो एतबार आहे शरअन या एतबार न आहे? हिकिड़ी ॻाल्हि त बुनियादी तौर ते हीअ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको चंड जे इख़्तिलाफ़ी जेको मसइलो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे हिसाब सां, इहो इख़्तिलाफ़ पुराणे उलमा खां हली रहियो आहे। हता की सहाबा जे दौर खां बि इहे कुझु ॻाल्हियूं रिवायतूं मौजूदु आहिनि। जीअं सही मुस्लिम में सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जे हवाले सां रिवायत मौजूदु आहे त हिन मसइले जे अंदरि सख़्ती न करणु खपे। जीअं माण्हू कुझु यानी कि हिन में बाज़ त कुफर इस्लाम जो इन खे मसइलो ठाहे वठंदा आहिनि, इन में गुंजाइश रखणु खपे, ठीकु आहे। बाक़ी जेको सही मौक़ुफ़ आहे हू हीअ आहे अल इल्मु इंदल्लाह दलाइल जी रोशनी में, त जेको माण्हू जंहिं इलाइक़े में रहे थो हुन जे लाइ उन इलाइक़े जी रोयत मोतबर आहे। उन जूं 1-2 वजह आहिनि। सभ खां पहिरीं त अलाह ताला क़ुरान मजीद में कंहिं बि शख़्स खे कंहिं मुल्क जी रोयत सां पाबंद न कयो आहे, बल्कि इहो फरमायो कि मन शहिदा मिनकुम शहर फलियसुमहु, जंहिं चंड ॾिसो रोज़ो रखे। ऐं ॿियो यसअलूनका अनिल अहिल्ला कुल हिय मवाक़ीतु लिन्नास, चंड जे बारे में पुछनि था, फरमायो त हिननि खे चयो त माण्हुनि जे लाइ वक़्तु आहे, इन जे मुक़ररु वक़्त जे लाइ मुक़ररु कया विया आहिनि। त हाणे शरीयत जो ऐं हिकिड़ो क़ाइदो बि आहे त शरीयत युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, आसानी चाहे थी माण्हुनि जे लाइ। त अॼु जे दौर में त असांजे लाइ आसान आहे, त असां मोबाइल जे ज़रिए टेलीविज़न जे ज़रिए ख़बर पइजी वेंदी आहे त यानी चंड नज़र अची वियो आहे सऊदीया में। अॼु खां असां को 50 साल पोइते वञूं था, 100 साल पोइते वञूं था, त उन वक़्तु माण्हुनि वटि इहे वसाइल न हुया, ऐं हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ते सफ़र करण में महीननि जो सफ़र गुज़री वेंदो। त हाणे जेको 1300 साल तक़रीबन माण्हू अहिड़ी हालत में गुज़रिया आहिनि त हू पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी रोयत जो एतबार कंदा। त
जेतिरे 1300 साल ताईं असां इहे यानी कि इनखे तस्लीम करे वठूं था सभु अक़ली तौर ते त हर शख़्स पंहिंजे इलाइक़े जी रोयत जो एतबार करे थो, त पोइ हाणे हिन दौर जे बि अंदरि असां इन्ही ॻाल्हि खे साम्हूं रखूं जेको फितरत जे मुताबिक़ आहे, जंहिंमें हर हिक जे लाइ आसानी आहे। हिन दौर जे अंदरि बि कई इलाइक़ा अहिड़ा आहिनि, कई मुल्क अहिड़ा आहिनि जिन्हनि जी रसाई न आहे हींअर इन्हनि वसाइल जेके यानी सोशल मीडिया थी वियो, टेलीविज़न थी वियो, माण्हू परे रहनि था, झंगनि में रहनि था, उन्हनि जी इहा रसाई न आहे। फितरत जे मुताबिक़ इहो जेको आहे उहो पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां चंड ॾिसनि ऐं उन जे मुताबिक़ रोज़ो रखनि, उन जे मुताबिक़ ईद कनि। ऐं ॿी हदीस बि आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि असौम यौम तसूमून, कि रोज़ो उन ॾींहुं जिनी मुस्लमान यानी कि उन इलाइक़े जा रोज़ा रखनि था। ऐं फित्र यौम तुफ़्तिरून वल अज़हा यौम तुज़हून, त जेके इलाइक़े जा माण्हू जिनजी ईद उल अज़हा कंदा उन ॾींहुं जेके आहिनि आम माण्हू बि जेका उन जेको ईद उल अज़हा मल्हाइनि, त इहो इख़्तिलाफ़ुल मताले इहो मौजूदु आहे ऐं उनजो एतबार आहे या न आहे, इन में उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। ऐं उन में सही मौक़िफ़ इहो आहे त जेको इंसानु जंहिं इलाइक़े में जंहिं मुल्क में रहे थो उन मुल्क जी रोयत जो जेको आहे ख़्यालु करे ऐं जेको आहे अलॻि तौर ते जेको आहे हिकिड़ी पंहिंजी रोयत में मज़हब न ठाहे, इन में इनशाअल्लाह ख़ैरु आहे, इन में इतिफ़ाक़। बाक़ी जेको अमां ॿियो हिसो सुवाल जो हुयो त हिकिड़ो माण्हू पाकिस्तान में मतिलबु रहे थो त पोइ वरी रोज़ो रखे थो, पोइ सऊदीया हले वञे थो, या सऊदीया में आहे उतां रोज़ो रखी पाकिस्तान अची वञे थो। हिन हवाले सां अहले इल्म जो इहो मौक़िफ़ आहे त जेको माण्हू जंहिं मुल्क में मौजूदु आहे उन मुल्क जे हिसाब सां उहो रोज़ा रखंदो ऐं यानी जेको इफ़्तार कंदो। हाणे मिसाल जे तौर ते कंहिं शख़्स जेको आहे सऊदीया में पहिरीं चंडु ॾिसी वरितो ऐं आख़िरी रोज़े ते जेको आहे हिते पहुतो, 29 जो महीनो हुयो, हुते महीनो ख़तमु थी चुको आहे, हिते आयो आहे त मसलन जेको आहे पाकिस्तान में अञा रोज़ो मौजूदु आहे, त हाणे हू इहो न ॾिसंदो त मां सऊदीया में रोज़ा शुरू कया त हुते 29 पूरा थी विया ऐं पाकिस्तान में जे 30 जा 30 थियनि था या हिकिड़ो रोज़ो अञा बाक़ी आहे 29 असांजो, त इहो न ॾिसंदो त सऊदीया जे हिसाब सां मां पूरो कयां। न, हिन वक़्तु जंहिं मुल्क में हू मौजूदु आहे उन मुल्क जे रोज़नि जे हिसाब सां हू रोज़ा रखंदो। जे उन उते 28 रखी आयो, 29 रखी बि आयो आहे, त हिकिड़ो रोज़ो जे हिते मुस्लमान रखनि था त उन सां गॾु उनखे रोज़ो रखिणो आहे। जे हू इज़ाफ़ी को रोज़ो थी वञे थो, मिसाल जे तौर ते 30 खां 31 थी वञनि था, त उहे बि हू रखी सघे थो, उहो उनजे लाइ नफ़िल थी वेंदो, यानी कि नफ़िली। ऐं जेको 28 उतां रखी आयो आहे, अॻिते ईद अची वई आहे, या 27 रखी आयो आहे, ईद अची वई आहे अॻिते, त हाणे रोज़ महीनो 27 28 जो त न हूंदो आहे, 29 जो हूंदो आहे। पोइ बाक़ी जेको हिकिड़ो रोज़ो रहिजी वञे उहो पोइ बाद ईद इन्हनि हिते जे मुस्लमाननि सां ईद करे, ईद करण खां पोइ जेको हिकिड़ो रोज़ो रहिजी वियो आहे उहो ईद खां पोइ जेको आहे उनखे क़ज़ा जे तौर ते रखे। जंहिं मुल्क में मौजूदु हूंदो उन मुल्क जे महीने जे हिसाब सां उहो रोज़ा मुकमल कंदो। जज़ाकल्लाह वसल्लम, बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।